पुराने भाड़ के पाए लगी है तरे रोई रही हो लगी तो जो दुखी दिल करे ताहूं अज धुतारे पो धिकारे विया दुखी दिल करे ताहूं धुतारे पो धिकारे विया विछोड़े वड विधा वेतर मुखा विरू ॾेई विसारे विया दुखी दिल करे ताहूं अज धुतारे पो धिकारे विया ॿियो छा करे आ चलो करीबन जूं कहाणियूं के रहियूं रूह में रिहाणियूं के वेही रातियूं जिन विहाणियूं के से मुखा जी वसल जी वाग वारे विया दुखी दिल करे ताहूं धुतारे पो धिकारे विया विछोड़े वड विधा वेतर मुखा विरू ॾेई विसारे विया ॿियो तो छा करे आ चलो बाहू बाबीस बोलन में काबू थियस उन कौलन में हाणे जावेद हुसैन शाह हियूं हर रोज हौलन में वरी हिन हडन ते लूण हारे विया दुखी दिल करे ताहूं अज धुतारे पो धिकारे विया विछोड़े वड विधा वेतर मुखा विरू ॾेई विसारे विया जदो मिठू मुयसर मुलाकातूं अठई पहर अखियूं आतियूं छा कया वही असां पिरे जूं बातूं अज बाहि पतन ते ॿारे विया दुखी दिल करे ताहूं अज धुतारे पो धिकारे विया विछोड़े वड विधा वेतर मुखा विरू ॾेई विसारे विया जदो करीबन कलन काई जेकर कंदा जुदाई कंहिंखां सॼो दर्द आहे कंहिंखां भाउ पियो हुजे कंहिंखां महबूब पियो हुजे कंहिंखां पे पियो हुजे जॾहिं हुनजे वञण जी ख़बर हुजे त माण्हू अॻु में मोकिलाए वठे चलो करीबन कलन काई जेकर कंदा जुदाई खारी थींदमि सारी खुदाई अॼु ख़ासि ख़ैर मोहम्मद खारे विया दुखी दिल करे ताहूं अॼु धुतारे पो धिकारे विया विछोड़े वड विधा वेतर मुखा विरू ॾेई विसारे विया साईं तो चए त सोणी जा बैत ॿुधायूं था सोणी जी जंग मुबारक जॾहिं विच में पुगी आहे या कहानी जी दुनिया खे ख़बर आहे चुको पी चरी थी हुई बेटा ही तो जो चुको पी चरी थी दिन सदम लुही चुको पी चरी थी दिन सदम लुही सोणी के सैद चे विथो कुर्ब कुही हू जा हूं तो मुई बि ॿुॾी या बीड़ा थिया जंहिंजे पुगी आहे त नई लाॾी जेका पढ़जी ईंदी आहे त उन पाड़े वारियूं वरी घेरे वेंदियूं आहिनि उनखे उनखे रुगो म्यार मन हुजे बाक़ी उन मुड़ुस जो नालो ॾमो उनजी त ज़हन खां ई ॻाल्हि निकिरी उन हिकिड़े चुके खीर जे उनखे चरी करे छॾी साथियूं पुछनि पियो त सिके छो थी सोणी तूं लुछे साहोड़ ला सिके छो थी सोणी तूं लुछे साहोड़ ला या ॾिठी थी नील नाणे जी जा जाम ॾिठी थी जाए जा मखण मेहर वठां तो खिली खीर खाधाए साबित ॻाल्हि सुणाए तो वेही अजी पंहिंजे विजूद जी सोणी जवाब पई ॾे निकी ॾिठी अथमि नील नाणे जी निकी मरा माल निकी खाधा अथमि मखण मेहर वठां उते हला करियां ताल मूंखे लॻी आहे अथमि कान कुर्ब जा तॾहिं मुंहिंजा अहिड़ा थिया अथमि हाल रखियो कम करीम ते जर जाॻाए वेठी जाल ए मौला बेड़ी दम शाल मूंखे दुआ पिरी दोस्त म्यार जा पर शाह साहब तो चवे त सरतिल न सोणी पई ॻाल्हि सूरत साहोड़ जाम जीअं बि जेॾियूं ॾिसो अचे त एतिरो मूंखां जहिड़ो करियो ई कोन सूरत साहोड़ जाम जीअं बि जेॾियूं ॾिसो अचे त सुख दी कीन सुम्हो आई कांतन पासे के मो आई अॻे बि घिड़ो आ घड़ा खणी सूरत साहोड़ जाम जीअं बि जेॾियूं ॾिसो आहे हेकार त सुख दी कीन सुम्हो आ भिरी ताण भतार करे घड़ा तार हिकाए पवा कुन में सोणी खे सर्तियूं सम्झाइनि पियूं जी असांजी नथी ॿुधे त ही टेम तुंहिंजे वञण जो कोन आहे बेटा ही तो चए त घिड़ी घड़ो हथ करे ऐं चेल ॿधी चोतो घिड़ी घड़ो हथ करे चेल ॿधी चोतो मन मुंहिंजो मिहार सां सो पार वञी पहुतो ही हितां पई डरे मन अॻियां पियो भलिजे मन मुंहिंजो मिहार सां पार वञी पहुतो गोते मंझ गोतो मूंखे मोह मिहार जो हिकिड़ो साड़ जी सिक जो ॿियो दरिया जो ॿ गोता गोते मंझ गोतो मूंखे मोह मिहार जो वाह वाह पर बेटा ही तो चए त घिड़ी घड़ो हथ करे ॿोड़ियाऊं ॿाहूं
वेचारी वॾियूं कयूं के विच दरिया दाऊं ए मौत मियार पाऊं न ताऊं ताकुन तकी आया जानवर जा ताकू समुंड जा तकियो बिठा सा निकरे जरा पुरसा करियूं पर बेटाई घोटलो जो घिड़ी घड़ो हथ करे सुड़ी सांझी बाग घिड़ी घड़ो हथ करे सुड़ी सांझी बाग अज विची पई वेला करे वणन वेठा कांग ई सेई ढूंढे सांग जिते साड़ मुंहिंजो सिपरी सर्दियुनि खे डप पियो ॾिन हितां में घेड़ सोहणी अॻियां तारूं पिया तरसन तोखे दिमाग़ इन दिले जो अॻियां किश्तीदार कंबन सोहणी चवण लॻी से मुठियूं की माठ कन जॻह चोटी सूधियूं चूर थियो सतर खे जवाब पई ॾे घेड़ उतां ई घेड़ ऐं कपर कूड़ियूं पुछनि कूड़ो माण्हू समझतो ॾिसंदो जीअं असांजो सचो ई शक आहे घेड़ उतां ई घेड़ ऐं कपर कूड़ियूं पुछनि जंहिंखे सिक पंहिंजे साड़ जी से नदियूं न पुछनि नेड़ ही मां पताणो मेड़ गई अवतड़ा पर शाह साहब कुछ जवाब है सत्तर के सोनी रे त दाशे तुम दरिया जी जायूं जाना रन दाशे तुम दरिया जी जायूं जाना रन सजा बेड़ा बार में हलिया हेठ वञन दरदा करियो दरिया में वाका करियो वरन पुरजो मंझ पैदान थे तख्तो मंझा तिन निकी संधो सीर जो निकी मप मलाउन उते अणतारुन तो साहिब लगाई सीर में ताश तुम दरिया जी मथे कड़का कुन करे तोड़ी ताशद विच में मथे वीर वरे आसाड़ मुंहिंजा सिपरी तो पिरता पेर भरे जे मुंहिंजो हाथी हथ धरे त हिन ऊने मजो उकर पर सोनी जवाब पे खामा पचा पजरा ऐं लुछा ऐं लोचा खामा पचा पजरा ऐं लुछा ऐं लोचा तन में ताउस पिरिया जी ऐं पीए न ढापा जेरी समुंड मोह करन सुरकियाई न थिए खामा पचा पजरा ऐं बरा ऐं बड़का उछलियो पवा आर में ऐं तरसा कोन कहे तड़खा कारे कारू भार में पई वागुन जी वड़का ए लार न मुझे लड़का उते साड़ रस जी सीर में पर बेटाई तो जो 12 कुल बट्टी तड़ कुल कुल हेठ नाग 12 कुल बट्टी तड़ कुल कुल हेठ नाग इश्क जिन ये सांग से की न बुढ़ियूं कदे 12 कुल बट्टी तड़ कुल कुल मुझे वटू एकड़ा वरी भटू चंदन भटू ॾाढी देर रहंदो कुन जी ॻाल्हि आहे पानी जो वट थींदो आहे 12 कुल बट्टी तड़ कुल कुल मुझे वटू उथियो आधी रात जो ॾे सोहणी सटू छॾे खीर खटू अॼु लुड़े लहर में विच में 12 कुल बट्टी तड़ उल्टी ऊंधाई साईं उल्टी तारीख़ जो चंड कोन हूंदो आहे ऊंधाई हूंदी आहे मता केरु सम्झे ऊंची ऊंधाई कीअं ऊंची जो चंड ई न हूंदो आहे 12 कुल बट्टी तड़ ऊंटी ऊंधाई जिते चंड नालो ई न आहे दरिया धड़ धड़ लाई साड़ खातर सोहणी आधी जो ते आई ही अमर जो इलाही न त केरु घिड़े हिन कुन में वाह 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 भाई पर दिलो भुरियो है मौत जो टेम अची वियो है मौत में सोहणी मौत सां पई ॻाल्हाए बेटा ही शायद शाह साहब तो जो मरे शल मलकल मौत तू बे कंहिंजी बुत मौत सां पई ॻाल्हाए मरे शल मलकल मौत तू बे कंहिंजी बुत वञी ॾिज वठाण ते तू सॾे साहोड़ के सुध जे ई वञी चइजे के ॾुही ॾिनो हुई ॾुध सां तुंहिंजी बायारी ॿोड़ियो वञा मरे शल मलकल मौत मिहार के तू सारे ॾिज सलाम त सोहणी ॿुॾी वई सीर में जंहिंजा कारी थी क़याम जंहिंजा अचण जा अजाम सां तुंहिंजी बायारी ॿोड़ियो वञा अञा छा चवां मौत जो एतिरो मूंखे टेम कोन्हे चयो अञा नियापा ॿ ॿुधी वञे चयो मलकल मौत मिहार के ॾिज नियापा ॾेई सोहणी हिन सीर में थी पूर्ण मुंहिंजी पई हक़ीक़तुन हाल जीअं कुल मूंसां ते कई पोइ मूंखे खफन ॾेई वारे रखज वठाण ते अञा छा चवां जो मलकल मौत मिहार सां तूं खिली कज ख़बर त कुंठियुनि जे किलनि ताईं घोट खणाइज घर ओड़ा ॾेई कबर के भले उभियूं वठी न ओगर पोइ मयार तो मेहर जेका लही विधी लतीफ़ चवे मरण वक़्त दुआऊं कंदी वञे मेयूं यार मिहार जूं अलाह सभु बचन मेयूं यार मिहार जूं अलाह सभु बचन वछूं तिन वठाणनि ते सदा पियूं सूहनि पोइ मूंखे माणकिन ताणे हयो तार में घड़ो भॻो त घोरियो भॼे तान घड़ी मोलाटो मिहार जो भिजी थियो भरी
तुरो तार तरी माल मिला मोब म्यार के भाई शाह साहब घड़ो भगो मुंथ मुई वस हीला विया घड़ो भगो मुंथ मुई वस हीला विया त्या पो सोआजे सोणी सद म्यार जा साईं सोणी अब टे बैठा जा जेको चो बुधाया भले जेको भले आप जी क्या खबर में कट करें खबर में कट करें सुनिए अरे तो मीरा जो दस कलकत्ता गए थे दे बोल रहे अब पंजाब करनी है अजी लाए थे नेर तो रजी तोटे रजी अरु दिन नर्स ही होटल में खाना सजी ना लाइव मजे लाइव प्रोग्राम मजे हां हेलो और मासे बन నేను మురగలు గని ఫర్మాష सही सही प्यारा होता है जी पाकिस्तान वाले दाही केड़े जो प्रोग्राम आयो हमरा केर आए सब संगत के सलाम सलाम लिखना लगे दिमाग में लिखना लगे हेलो हला जो मौलूदी मथे हलिया जो मौलूदी हां खड़ी हो रहा है जबल वाले तो गिरा किलोमीटर से दे दो भी